अस्सलाम वालेकुम कीअं ठीक हो उम्मीद कयां थो मां सभु ठीक ठाक हूंदा। अॼु मौजूदु आहियां मां अॼु सेट ते आलमगीर जी फिल्म जी रिकॉर्डिंग ते आहियां जंहिंसां गॾु मूंसां गॾु हींअर जेकी सुपर मॉडल ऐं हिन जी फिल्म जी एक्टर हीरोइन सभिनी फ़लस्तीनी मूंसां गॾु आहे। माशाल्लाह उन जूं काफ़ी फिल्मूं सिनेमा ते हली चुकियूं आहिनि ऐं अॼु जेकी मुंहिंजे सिंध विद शोएब चैनल ते अॼु पहिरीं वीडियो में मूंसां गॾु शामिल आहे। जीअं मैडम तव्हां ॿुधायो छा चढ़ चाहींदा? सभिनी फ़लस्तीनी प्यारी मॉडल एक्टर्स रिकॉर्डिंग पई हले असांजी फिल्म वतन के सिपाही जी ऐं हीअ आहे असांजो बेस्ट कैमरामैन शोएब खान। प्लीज़ इन जो चैनल आहे इलाही सुठो चैनल आहे, तव्हां ॾिसंदा तव्हांखे वणंदो। प्लीज़ इन जो चैनल सिंध विद शोएब प्लीज़ लाइक एंड सब्सक्राइब करणु न विसारिजो। थैंक यू। ऐं मैडम अॼु मूं तव्हांजो ॿुधायो आंटी मूंखे ॿुधायो कि तव्हांजी माशाल्लाह कसीदे जी आवाज़ जेको आहे तव्हांजो ॾाढो ख़ूबसूरत आहे। तव्हां पंहिंजो थोरो कसीदनि सां इलाही दिलचस्पी आहे। हिकिड़ो मूंखे थोरो को कसीदो तव्हां मूंखे पंहिंजी आवाज़ में गुनगुनाए ॿुधायो, अॼु लाइव ॿुधो। अच्छा देवो मुबारक अली मुर्तज़ा माशाल्लाह माशाल्लाह मां त वाक़ई पंहिंजे ख़्याल में गुम थी वियो। माशाल्लाह तव्हांजी आवाज़ में ॾाढी मिठास आहे ऐं मौला मुश्किल ख़ुशहाली तव्हांखे ईअं वधाए। बिल्कुलु थैंक यू सो मच। अॼु तव्हां ॿुधो मूंसां गॾु जेकी सभिनी फ़लस्तीनी वारी जेकी फिल्म जे सेट में हीरोइन आहे, जीअं त तव्हां ॿुधी रहियो मैडम जी ॻाल्हियुनि जे कि तव्हां लाइक कमेंट्स ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छाजे करे तव्हांखे अगली वीडियो आसानी सां मिली सघे।